कृतिका हाँ चयो छा थी वियो? मुंहिंजे बैंक में कुछ पैसा पिया वो गायब थी विया आहिनि। कुछ ॾींहंनि खां मां नोट पियो कयां मुंहिंजी जेब मां पैसा गायब था थी वञनि। मूंखे पतो कान्हे तव्हां किथे रखी भुलिजी विया हूंदा, पोइ ॿिए खे था ॾियो। आप कल घर से पैसे लेके जाना, पर हो सके तो 12 बजे के बाद ही आना, क्योंकि उस टाइम मेरे पति ऑफिस चले जाते हैं। कृतिका इहो छा पई करे हिते जिन खां छो बि मूंखां कूड़ ॻाल्हाए ऐं पैसा कंहिंखे थी ॾे, सम्झ में नथो अचे। अरे हीउ कागर कहिड़ो पियो आहे? हीउ त सौदे जो बिल आहे। हीउ 3500 जो बिल आहे ऐं कृतिका त मूंखां 4500 सौदे जा बिल वरिता। इहे पैसा मूंखां छो बि वठे? हीउ पैसा करे किथे वई, सम्झ में ई नथो अचे। हीउ राजू जो फ़ोन छो पियो अचे? हाँ राजू, छा थी वियो? छा ईअं कीअं कंपनी थी बंदि थी सघे यार? ईअं अचानक असांजी नौकिरी वेंदी त पाण त रोड ते अची वेंदासीं, कीअं घर जा ख़र्चा हलाईंदासीं? हल मां तो वटि अचई थो। तव्हां कुछ वधीक ई परेशान पिया लॻो, एतिरी टेंशन न कयो, सभु ठीक थी वेंदो। तोखे छाजी टेंशन? टेंशन त मूंखे आहे न। घर जा कीअं ख़र्चा हलना, ॿारनि जी स्कूल फीस वग़ैरह कीअं हलंदियूं? मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। बल्कि तुंहिंजे लाइ त वधीक टेंशन थी। हाणे तूं चोरी कीअं करे पाईंदी आहे? तव्हां गुस्से में छा छा पिया चओ? पैसनि खे इकट्ठो करे करे अलाए कंहिंखे थी ॾी। अॼु तुंहिंजी सच्चाई साम्हूं आई। जी बताइए। हेलो सर, नमस्कार। मैं एलटीटी बैंक से आया हूँ, आपसे कुछ ज़रूरी बात करनी थी। क्या हम 2 मिनट बैठ सकते हैं? बैंक से? ठीक है, आ जाइए अंदर, बैठ के बात करते हैं। आइए बैठिए, बताइए क्या काम था? सर, आपकी वाइफ ने हमारी बैंक से एक पॉलिसी कराई थी, जिसमें आपकी जॉब जाने पर हमारी बैंक आपको मंथली सिक्योरिटी पेमेंट देगी, जिससे आप इजीली सर्वाइव कर सके। और यह पेमेंट आपको जब तक दिया जाएगा जब तक आपकी दूसरी जॉब नहीं लग जाती। आज मैम का कॉल भी आया था। इस प्रोसेस को कंप्लीट करने के लिए आपके सिग्नेचर भी चाहिए थे, इसलिए मैं आज आया हूँ। ठीक है सर, थैंक यू, मैं चलता हूँ। एतिरो कूड़ ॻाल्हाइण तोखे ज़रूरत छा हुई? मतिलबु तूं पैसा कढी करे हिन खे ॾिनी पॉलिसी लाइ, हीअ त तूं हूअं बि कराए सघी आहे। हिन कूड़ में छा थियो? लिकाए करे पैसा चोरी करे करे तूं पॉलिसी कराइण जो मतिलबु छा थियो? तव्हांखे त मां चयो, पर तव्हां ई मना कयो न पॉलिसी कराइण लाइ। तव्हां प्राइवेट सेक्टर में जॉब था करो त हिकिड़ो बीमो त कराए छॾियो न। कॾहिं जॉब रहे थी, कॾहिं कान थी रहे, त हुन बीमो त ज़रूरी आहे न। मां पॉलिसी वग़ैरह ते विश्वास कान रखियो आहे। मां भविष्य में कान जींदो आहियां। पॉलिसी कराए छा फ़ाइदो? पॉलिसी हू कराईंदा आहिनि जेके भविष्य ते विश्वास न हुजे पंहिंजे पाण जे मथां। मूंखे पॉलिसी कान कराइणो। मतिलबु त उन ॾींहुं हिन एजेंट खे पैसा वठण लाइ घर में सॾु कयो ऐं मां छा बि सम्झो, मां बि सम्झी कान पायसि। तो पैसा ज़रूरु खयां, पर घर जी नींव खे मज़बूत करण लाइ। तोखे सम्झण में मूंखे केतिरी ग़लती थी वई।